नाज़रीन अहम ख़बर रमासा शेयर पिया करियूं त पेट्रोल अघनि में वाधि गाटे टोड़ महांगाई ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में माण्हू रोडनि ते निकिरी आया आहिनि। कोटड़ी में पोरहतनि पेट्रोल अघनि में इज़ाफ़े महांगाई ख़िलाफ़ गाह खाए अनोखो एहतजाज कयो आहे। कड़ियो घवर में सिंध हारी कमेटी तरफ़ां समर जतोई जी अॻवाणी में निटहण उस में धरणो हयो वियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। खिपरे उडेरोलाल ऐं ॿियनि शहरनि में पोरहतनि सियासी समाजी कारकुननि पेट्रोल अघनि में वाध ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया आहिनि। एहतजाज कंदड़नि पेट्रोल ऐं डीज़ल जा वधायल अघ फौरी तौर ते वापसि वठी आम वापे जी शयुनि जा अघ घटाइण जो मुतालबो कयो आहे। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर अव्हां खे ॾियूं पिया त पेट्रोल अघनि में वाधि गाटे टोड़ महांगाई ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में माण्हू रोडनि ते निकिरी आया आहिनि। कोटड़ी में पोरहतनि पेट्रोल अघनि में इज़ाफ़ी महांगाई ख़िलाफ़ गाह खाए अनोखो एहतजाज कयो। कड़ियो घवर में सिंध हारी कमेटी तरफ़ां समर जतोई जी अॻवाणी में निटहण उस में धरणो हयो वियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। खिपरे उडेरोलाल ऐं ॿियनि शहरनि में पोरहतनि सियासी समाजी कारकुननि पेट्रोल अघनि में वाध ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़नि पेट्रोल ऐं डीज़ल जा वधायल अघ फौरी तौर ते वापसि वठी आम वापे जी शयुनि जा अघ बि घटाइण जो मुतालबो कयो आहे।